ओ छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे इहो वञी उन खां पुछे कोई इहो वञी उन खां पुछे कोई जंहिंजी थी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे इहो वञी उन खां पुछे कोई इहो वञी उन खां पुछे कोई जंहिंजी थी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे ॿियो साथ राजकारण आबादी वारा मजबूर दिसा तो मां कौन तमू जे अॻियां खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858 मजबूर दिसा तो मां घुमन थमू जे अॻियां इहे ॻाल्हियूं तो ॿुधा मां बि हाणे हर पासे छल मगरूर माण्हू अजीन कंहिंसां दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे इहो वञी उन खां पुछे कोई इहो वञी उन खां पुछे कोई जंहिंजी थी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल पासे खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858 ॾाढा दुनिया में ॾिठा दुख मूं इन मोहबत जे करे जीअं हुन मूं सां कई आहे असां अहिड़ा न आसे छल मगरूर माण्हू असान कंहिंजी दिल फासे छल
मगरूर माण्हू सान कंहिंजी दिलि पासे